शहीद थी जे केवया फलांद था पंहिंजो घुरन बाह कंहिंजे आबदन में जीअ था कंहिंजा झुरन केर थो चे पाख आ था गल ता गोड़ा किरन ख्वाहिशूं खामोश थियूं न था चप चाह जा चुरन कातिल के मुंह अज भी ॾिठो साॻियो ई नखरो नाटवा धरतीअ जो दोदो तार ते आ तंहिं फांसी घाटवा हद खां मथे हू हार नल अखड़िन में ओजागा ॾिठम मूंखे मिलिया जंहिं रूप में सालन खां पोइ सागा ॾिठम जहिड़ी पुठ पहिरियान जी ओड़ाई आगा ॾिठम चोले मथां 40 चतियूं रंग रंग जा धागा पंहिंजी अमर जी गोद में नंढड़े लुॿिया जे लाकूं बखमल जहिड़े बदन जा चीरे व चाह चाकूं दिलजान जिगर जेरो फिफड़ फाकूं फाकूं कैलाशा दैलाशा किन तमाशा मुअलन सां बे मजाकूं गरड़ाट गोलन जा बुधी कंहिं रूह क्योरा भाटवा धरतीअ जो दोदो दार ते आ तंहिं फांसी घाटवा आ हकीकत ते जो बीठल जंहिंजो ऊंचो घाटवा खोराक जंहिंजी खीर हो गोद में सो वियो बुढ़ी काल जो कूंधर मिलियो वियो बम धमाकन में उड़ी पीउ खे दसियो फुटन अतले अज धरती धुडी जिलजिले जे जोर में लोलाक वियो सारो लडी था खून सां खेडन पया वई अर्श ताईं आह आ थी खाक वियो आहे बदन एडो अंदर आड़ा हुआ मलूक जूनियर जे खाधो मास खोरन मां हुआ नरपंदो अब्बासीअ जो कलम जैसी जिस्म में साहुआ विसणो न आहे ही दियो जंहिंजी बरी पई लाट आ धरतीअ जो दोदो दार ते आ तंहिं फांसी घाटवा आ हकीकत ते जो बीठल जंहिंजो ऊंचो घाटवा आ हकीकत ते जो बीठल जंहिंजो ऊंचो घाटवा ख़बर न आहे छा 15 सन डॉक्टर जो नालो न खणजाए हां छो डॉक्टर डे वञ न त पोइ डॉक्टर चवंदा त बाबा छा छा न खावां मरीज़ पुछे त चई बाबा मुंहिंजी फीस न खाए जाए बाक़ी जेको वणे वञी खा भलो इंजेक्शन हणंदासीं चई बाबा छा छा न खावां चई बाबा मुंहिंजी फीस न खाए जाए बाक़ी भॼे सॼो मुल्क खाई वञ तूं सम्झी नथो छा त 15 सन सदी दो केड़ो यार मुल्क की मगना लगे तो डॉक्टर क्यों आई पासे में मत आओ ये ना बाबा कुराड़ी के दवा देने डॉक्टर कुराड़ो मानू हवा शा न खावा जेमा खट्टी मीठी शे न खाए रहे चावल न खाए टमाटो भाई कुराड़ी तक गाल विसरी वरी आई हवा शा न खावा जेमा खट्टी मीठी शे न खाए रहे टमाटो वगैरह कुराड़ी वाली गाली से ट्रेन चक्कर आई दरिया ठंडी पुछी तो शा न खाचे मां मोरान तो न खा को वणे तू समझी न तो छा त 15 सन्ना सदी दो केड़ो यार मुल्क की मगन ना चयो के कचहरियों अबानियों वञन थियूं उहे राग रंग ढंग हे कोनन महफिलों यार पो चंद साईं मोहम्मद मिठल जेड़ा के माण्हू वञी बचाइन बाक़ी महफिलों जेके न मोकलाईंदी थियूं वञनि जी असां राग अची रात द बट कए मन रात द रात टिके केड़ो राग आ शर कवे कम माटू के शर जो आहे असा हो जना पैसा नहीं घोर हो गया यकीन के छा बचो बाकी अल्लाह राग सां जुठियूं लोक कद वञे तो पयो चयो कंहिं कचहरियूं अबाणियूं वञनि थियूं उहे राग रंग ढंग रिहाणियूं वञनि थियूं छॾियूं पाड़ो पंहिंजो नियाणियूं वञनि थियूं ओ वॾनि डोकरनि ते विकारियूं वञनि थियूं अज़ीज़नि खां सारी इहा धूड़ धन्ना तूं सम्झी नथो छा त 15 सन्ना सदी डो केड़ो यार मुल्की मगन पुछींदो त माहौल अहिड़ो रदिया बाबा पानी त आहिनि पंहिंजा ई पानी जाम था पुछी तो त माहौल अहिड़ो रतिया जो नेकी जे वस्तो बदलो बतिया अरे इशारन में मोहब्बत ज़ाहिर में दिया इशारन में ना मोहब्बत पे लगी मानो जे मोदे
इए कोन थे जो 15 सदी आ कुशे केरो हाणे यार जो कुहाड़ीअ में गन्ना तू समझी नथो छा 15 सन पुछींदो त हाणे शराफत हली वई घणनि बुज़ुर्गनि मां करामत हली वई ओ जहालत जो आई त अदालत हली वई हकीमन मां हाणे तबाबत हली वई जो मथे सूर जे लाइ बि सुन जो डज़न ना तू समझी नथो छा 15 अखिन में अंधेरी काकेरी जी साईं अगर में औरत जॾहिं जान छॾे ॾींदी न त उनखे जॻह राति जो ॾींदा त मथां गोरत जो कदू कशी वञे हाणे उहा औरत है जो तव्हां मर्द 11 नज़र ईंदा तव्हांखे 53 मायूं शहर में नज़र ईंदा मर्द मरी वियो औरत छेड़ थी वई मर्द अंधो थी वियो अखिन में अंधेरी काकेरी अची वई जो औरत भी छेड़ी ऐं निबेरी अची वई वॾे फैसले ते वॾेरी अची वई जा मुए बि मुए न पवंदी त जीअरी अची वई आई त सही पर आई के चाचा खुलियल जुल्फ ज़ार यार गलो गुल बदन्ना तू समझी नथो छा त 15 सन्ना सदी दो केड़ो यार मुल्क मगर यार जे गाल वणे त जल्दी ताड़ी बजायो ईअं न कयो ॾियण खेर वाजिब जे अंधाए मंडाइन खेर साईं अंधन मंडन खे ॾिबो आहे ईअं असां वटि साईं मल्ल हिन जहिड़ा बि खेर वठण ईंदा आहिनि ॾियण खेर वाजिब जे अंधाए मंडाइन हिते हिरी पिया हज़ारे ॾिसण में डंडाइन हेॾे ॾिस तूं हाणे हे नींगर नंढाइन कनखे न फैलियूं त कनखे झंडाइन पिनण जो त ॾाढो यार फ़क़ीरनि खे फन्ना तूं समझी नथो छा त 15 सन्ना सदी दो केड़ो यार मुल्क कई फोन फोटे त बोरजी पुॼायो बाबा भोतार तो अचे असांखे मानी खाराइणी कई फोन फोटे त बोरजी पुॼायो इजो ॼाण साहब बहादुर भी आयो 600 मुंडियूं शेलन जूं घटा बि घुरायो चङियूं तंहिं चाहियूं तितर बि तरायो कुकड़ टीह कुड़ो त यार वॾे जो वज़ना तूं समझी नथो छा त 15 सन्ना सदी ॾो केड़ो यार मुल्की मगन घणो गोड़ गाड़ी त कंहिं रेल में घणो गोड़ गाड़ी त कंहिं रेल में ॾिस गुंडा चोर डाकू के खुले खेल में ॾिस जे जुआरी थो गोली त कंहिं मेल में ॾिस जे मजदूर थो गोली त कंहिं जेल में जन जो कम कोडन सां या बीड़ीअ जो पन्ना तूं समझी नथो छा त 15 सन्ना सदी ॾो केड़ो यार मुल्की मगन हिर्स जी हवा में बंदो थियो कंदो आहे हर शे ॾिसी ईंदा थे न पर भोव खां कंहिंखे कोन ॿुधाईंदो त ईअं थियो हिर्स जी हवा में बंदो थियो कंदो आहे एॾे नूर हूंदे बि अखियुनि खां अंधो आहे पितल तल सोन चांदीअ में छाजो संदो आहे चाचा मिठल मिलावत न जंहिंमें तो कहिड़ो कंदो आहे पयो कूड़ काहे यार सच्चाई त फन्ना तूं समझी नथो छा त 15 सन्ना सदी ॾो केड़ो यार मुल्की मगन सूबेदार साहब आयो खानो कालो सजे ताल के में संदस नोट नालो गाल वणे थी त ताड़ी न विञाए जा मुंहिंजी सूबेदार साहब आयो खानो कालो सजे ताल के में संदस नोट नालो छॾे चोर खूनी गरीबन के तालो मजदूरन जी रक्षा करे वातो आलो अंधन जे ताए यार अहिड़ो थियो अमन्ना तूं समझी नथो छा त 15 सन्ना सदी ॾो केड़ो यार मुल्की मगना भोतारे माण्हू जो खून थी पियो न भोतार हट जे पता त बाबा राता को हमरा खून जे केस में पढ़ाऊं आ थाने ते चेकड़ो वडो मसला रात बुधायो मा त रात भी यो ता जो हमरा थाने ते न रहे या मशरन खादो न खून जो जवाबदार है रात भी थाने ते न रहे ए तला जी बाबा जी मन जमादार जी लगी जत भोतार जो माण्हू दे तला जे थाने ते तो जमादार जी जिस मुखे मुझे साहब जो हुकुम ना है माण्हू छने जैसी ते मुखे पांच साहब जे भोतार सोचो तो भेणा हमरा तो कोन छुटो पर निकल भी कोन मोटियो भोतार जे पाणे बन खाने जे थाने से निकतो जमादार जी सां न मिला दो हुन जी लेवल मथा वडे साहब सां मिले चंगो बाकी जो बड़ो कम बदली कराणी थई ए वठ वठ जा बे जाड़े बखूना ब्या था करे हथ हथ में दई बाहर निकल जमादार जी लाइन ते डंडी चक्की था देना जमादार जी लगे पंजे साहब बचाई जमादार जी खाना जी बाबा जी दितर सा दंदी शद मिला डाठा टोकर अजाई खंदी शद अरे मुजी गाल एकदम बुद्धि तू रदी शद छडे चोर खूनी तू भाग्या वरी
अरे अल्लाह की असां वटि आयो खान इबन्ना तू समझी न तो छा त 15 सन्ना सदी ॾो कहिड़ो यार मुल्की मगन्ना एकन बचे मोट पुछी हाणे छा थो छा चाढ़ियूं वञूं था पुछी हाणे छा थो छा चाढ़ियूं वञूं था गॾ माल माण्हू बि वाड़ियूं वञूं था कई लाल बसां लताड़ियूं वञूं था नाहे कान कंजे कंध लाड़ियूं वञूं था अरे असां सिर सदाई ॿधो मन कफन्ना तू समझी नथो छा त 15 सन्ना सदी ॾो कहिड़ो यार मुल्की मगन्ना रोई यार छो थो राणीअ राणो किथे थी राणी राणो आहे साईं डॉक्टर साहब हाँ कराना ते ॻाल्हि कर कोन्हे रोई यार छो थो राणीअ राणो किथे थी जे कोरट में कम थी त नानो किथे थी बिना डोकरनि जे चाचा पुछाणो किथे थी गरीबन जो हाणे ठिकाणो किथे थी ओ नंगे सिरो घाड़ा न मिलियो तन कफन्ना तू समझी नथो छा त 15 सन्ना यार सदी ॾो कहिड़ो हे मुल्क पुछींदो त साहब सुबेदार आहिनि जंजा जुआरी जमादार आहिनि अधो अधु चोरनि सां भाईवार आहिनि वरी भुंग पोयां भोतार आहिनि अञा ताईं हुननि खे ॾिनो तो न ॾन्ना तू समझी नथो छा त 15 सन्ना सजण यार मोहड़ो बि मोड़ियूं हले वियो चाचा जंहिंजे नाले तव्हां चवंदा हो न त हे मुंहिंजो ॿाहिरनि खां वधीक दोस्त आहे जंहिंजे नाले चवंदा हो न त ॿाहिरनि जहिड़ो दोस्त आहे अॼु उहो बि मुंहुं मटे वियो अलाए कहिड़ी हवा लॻी यार नज़र लॻी सजण यार मोड़ो बि मोड़ियूं हले वियो ढको घर तुंहिंजे मां अॼु छोड़ियूं हले वियो मोहबत जो बेड़ो बि बोड़ियूं हले वियो नओ नींहं नातो बि टाड़ियूं हले वियो चाचा अञा बि चई तो मोर यार मन्ना तू समझी नथो छा त 15 सन्ना सदी ॾो कहिड़ो यार मुल्की मगन्ना जे पुछी तो त न्याणियूं वयूं खेल देन साहब जो आयो देर सां घर ॾिठे त ॿई टई छोकिरियूं कोन्हनि घरवारी खे त चए छोकिरियूं चेस्ती ते पुछी तो त न्याणियूं वयूं खेल देन हुई दियूं वीडियो रक्षारे लतेन पर अॼु कार काहे वयूं ते लतेन हितों थोड़ो वेझो बस अरणे में लतेन सफ़ा वेझो आन कंहिंसां जे न्याणियुनि सां गॾिजी वियो नौकर न पन्ना तू समझी नथो छा त 15 सन्ना सदी ॾो कहिड़ो यार मुल्की मगन ॻाल्हि वणे थी त हक़ीक़त खे तस्लीम कजो साईं चयो त सच ॿुधायो साईं पीउ पुट प्यारा त ठेका अॼु लॻी विया पीउ पुट बि डंडी चकी ॾिनी साईं अलाए कहिड़ो ज़मानो अची वियो दौर अची वियो पीउ पुट प्यारा त ठेका अॼु लॻी विया अशन ते बि कारा टिका अॼु लॻी विया ज़बानुनि ते ताला सच बंदे ज़बानुनि ते ताला शिका अॼु लॻी विया मांडूलनि जे मुंहं में दिका अॼु लॻी विया आयो सर्वेर सीटियल ऐं बेलदार बपन्ना तू समझी नथो छा त 15 सन्ना सदी ॾो कहिड़ो यार मुल्की मगन मिठा रूह तुंहिंजो रही कोन सघंदो तुंहिंजा बोल ज़ालिम सही कोन सघंदो चढ़ी जो मथे जो सलही कोन सघंदो तॾहिं ठाह तुंहिंजो ठही कोन सघंदो अड़े भरियो पेट पापन ऐं उधो अहिड़ी अन्ना तू समझी नथो छा त 15 सन्ना साईं माल खां बिना मलूक छे नौकरी भी नथी मिले ईअं आहे न पहिरियां पाण पंहिंजो को ॻोल्हे गिलो कर नंबर 1 तो चाही त भलो को बिलो कर साईं जे डिग्री तो चाही त वो खीसो ढिलो कर भली फोन ते तूं घर वेठे असां जो बि तोसां सचो ई सुखना तूं समझी नथो छा त 15 सन्ना सदी ॾो कहिड़ो यार मुल्की मगन्ना भली कम सां वटि काराए तो वठिया 10-20 डोकर या खातो वठिया पुटे कोने पोपट त दातो वठिया भली कुझु न ॼाणे तू बोड़ो या बातो वठिया अरे ॾियण नौकरीअ जो असां खे बि फन्ना तूं समझी नथो यार 15 ॾिसींदो त हर को दुखायल तो ॾिसजे कंहिंजे दर ते धुओं दुखायल तो ॾिसजे हू कमज़ोर कंहिंजो कजायल तो ॾिसजे हू मारियल सतायल बुखायल तो ॾिसजे अरे अञा बि इन्हीअ खे भरणो कंहिंजो भरना तूं समझी नथो छा त 15 सन्ना मरी मुल्क मुंहिंजे जा इहे दोता धणी विया जेकॾहिं दोता हुजनि हा त धरतीअ सां ज़ुल्म थिए मरी मुल्क मुंहिंजे जा दोता धणी विया जो थाड़ेल थाड़ो बि हेॾो हणी विया ओ मिलन कोन डोकर त छोकर खणी विया सिपाहिनि चयो साहब महल घणी विया हेॾा घेरो हटायो होॾा स्टैंड गन्ना तूं समझी न
नथो छा त 15 सन्ना मलू कसूर अहिड़ा सरण खे छॾे ॾे मलू कसूर अहिड़ा सरण खे छॾे ॾे घणो अॼु अबासी घुमण खे छॾे ॾे आए पहर पोयों सुम्हण खे छॾे ॾे जे चई थे चङाई त पोइ चवण खे छॾे ॾे फ़क़ीर करी छो थो दाऊं कंहिंजो तोॾे कन्ना तूं सम्झी नथो छा त 15 सन्ना तॾहिं ॾियो कहिड़ो यार मुल्की मदना 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 आवाज़ जो असांखे हाफ़िज़ साहब जो असांजे नंढड़ो बोल ॿुधाईंदो पोइ वरी तव्हां असांखे दवाऊं बि वठणी हुजे हाँ स्टोर आहे हिते बस लॻे थो सिर खणाईंदे हाफ़िज़ निज़ामानी जी शाइरी आहे त हिते ॾींहुं सारो जे सजदा पियो ॾींदुसि त मानी जो मुल्लस मूंखे केरु ॾींदो वाह वाह हिते ॾींहुं सारो जे सजदा पियो ॾींदुसि त मानी जो मुल्लस मूंखे केरु ॾींदो ही आदम जो पुटु आहे मलाइक त नाहे जॾहिं पेट भरबुसि तॾहिं अखि पटींदो ए जन्नत जा मालिक के दोज़ख जा वारिस मुसले जे कुलिया मूंखे कोहण वारा ही हर रोज़ मिस्कीन हेॾा मरनि था उन्हनि लाइ अवां वटि न आहे तिशारा आ उम्मत बि साॻी मोहन रुब साॻियो नासी यहूदी न तवी न सारा नबी जी निशानी बि ॿिन्ही में ॿुधां पियो ॿुधाए तूं केरु पेट सां पथर ॿुधंदो हिते ॾींहुं सारो जे सजदा पियो ॾींदुसि त मानी जो मुल्लस मूंखे केरु ॾींदो ही आदम जो पुटु आहे मलाइक त नाहे जॾहिं पेट भरबुसि तॾहिं अखि पटींदो वेही लाल कुर्सी ते कलमा लिखो पिया छा ईमान जो अघु अवां वटि इहो आहे गुनाह जे नाले में सच खे पिया घाणियो अवां जी गिची में वॾो घटि इहो आहे भले कंहिंजी न्याणी पे नीलाम थिए पर अवां दीन दारुन जो दूध इहो आहे इजो मुआंगे जे था के मंसूर जागन त ॿुधाए काज़ी केतिरनि जा सिर वढींदो हिते ॾींहुं सारो जे सजदा पियो ॾींदुसि त मानी जो मुल्लस मूंखे केरु ॾींदो ही आदम जो पुटु आहे मलाइक त नाहे जॾहिं पेट भरबुसि तॾहिं अखि पटींदो अवां जी इबादत इतबार कहिड़ो अवां जो त ईमान आहे अधूरो अवां जी इबादत इतबार कहिड़ो अवां जो त ईमान आहे अधूरो ही 70 फिरकनि जो सेनो मथे ते ॿुधायो अवां में सही यार कहिड़ो पोइ ख़ुदा जो त ख़लक़ियो आऊं पायां पोइ ख़ुदा जो त ख़लक़ियो आऊं पायां ही सुन्नत ऐं नफ़िल जो तकरार कहिड़ो तहज्जुद ऐं तक़वा जे तोरो आहे जे तो वटि त सुई साइमी साहिब पाण ई तकींदो हिते ॾींहुं सारो जे सजदा पियो ॾींदुसि त मानी जो मुल्लस मूंखे केरु ॾींदो ही आदम जो पुटु आहे मलाइक त नाहे जॾहिं पेट भरबुसि तॾहिं अखि पटींदो वॾे सॼी वाइज़ वॾी बांग वरते वॾे सॼी वाइज़ वॾी बांग वरते वरनाइण लाइ तो वटि वॾो वातो आहे पढ़ी पाक कलमो मारे मुस्लमान फुरे कंहिंजे ॾोटनि खां फुरात आहे बुखे पेट वारो जे बागी थो बणिजे त हाफ़िज़ अवां जो ही आका आहे मगर यादि रखो यतीमनि जा मारा हितां को बि न हाणे खूनी खटींदो हिते ॾींहुं सारो जे सजदा पियो ॾींदुसि त मानी जो मुल्लस मूंखे केरु ॾींदो ही आदम जो पुटु आहे मलाइक त नाहे जॾहिं पेट असीं जे मुल्क में आहियूं उते इंसान घटि आहिनि असीं जे मुल्क में आहियूं उते इंसान घटि आहिनि मुस्लमानी जजी आहे मगर ईमान घटि आहिनि जेके बि मस्जिद मदरसनि जे अॾाइण में अॻियां आहिनि उन्ही में बि नेकी नियत जा बिना निशान घटि आहिनि असीं जे मुल्क में आहियूं उते इंसान घटि आहिनि मुस्लमानी जजी आहे मगर ईमान घटि आहिनि हिते दर्सी किताबनि में बि हिकिड़ो दंग निकितल आहे हिते दर्सी किताबनि में बि हिकिड़ो दंग निकितल आहे बाक़ी इंसानियत छा आहे अहिड़ा उनवान घटि आहिनि असीं जे मुल्क में आहियूं उते इंसान घटि आहिनि मुस्लमानी जजी आहे मगर ईमान घटि आहिनि करियां जे कूड़ ते फरियाद त मुर्गो आऊं थो फासां करियां जे कूड़ ते फरियाद त मुर्गो आऊं थो फासां मिलन मंसूर थी जेके से सजण यार जवान घटि आहिनि असीं जे मुल्क में आहियूं उते इंसान घटि आहिनि मुस्लमानी जजी आहे मगर ईमान घटि आहिनि मगर ईमान घटि आहिनि अब आहे को ॿियो उस्ताद अल्लाह निगहबान बाबा अली बोला तूं पियो में तूं करी अली बोलो चए थो मां ॿुधाईंदुमि मुंहिंजो